शहदादकोट में जवाबदार मुड़ुस पिस्टल जो फायर करे पंहिंजी घरवारी खे क़त्ल करे छॾियो आहे। ए सेक्शन थाणे जे हद न्यू क़म्बोह पाड़े में जवाबदार बरकत सेवाणी पिस्टल जो फायर करे पंहिंजी घरवारी शबाना मीरजत खे क़त्ल करे मौके तां फरार थी वियो। वाक़े जो इतला मिलंदे ई पुलिस पहुची मक़तूल औरत जो लाश सिविल अस्पताल आंदो, जिते पोस्टमार्टम बाद मड़ह वारसनि हवाले कयो वियो आहे। पुलिस मूजिबि मक़तूल औरत जे वारसनि वाक़े जो कारण घरू अणबड़त ॿुधायो आहे, जॾहिं त वधीक मामले जी जांच कई पई वञे। मक़तूल औरत खे 4 ॿारनि जो औलाद पिणु हो। जवाबदार मुड़ुस वाक़े बाद 2 ॿारनि खे पाण सां गॾु वठी अणॼातल हंधि फरार थी वियो। इंतहाई ॾुखोईंदड़ ख़बर आहे शहदादकोट खां, जिते जवाबदार बरकत सेवाणी पिस्टल जा फायर करे पंहिंजी घरवारी खे क़त्ल करे छॾियो आहे। इतला ते ए सेक्शन पुलिस न्यू क़म्बोह पाड़े में पहुची मक़तूल औरत शबाना मीरजत जो मड़ह खणाए सिविल अस्पताल आंदो, जिते ज़रूरी घुर्जूं पूरियूं करण खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। पुलिस मूजिबि वारसनि जो चवणु आहे त वाक़ियो घरू अणबणत तां पेश आयो। जवाबदार वाक़े बाद 2 ॿारनि खे पाण सां गॾु वठी अणॼातल हंधि फरार थी वियो आहे, जंहिंजी ॻोल्हा कई पई वञे। HSTV न्यूज़ शहदादकोट।